अदा शिरल रूंडे खे ॻाल्हियुनि ते बीहारणु नामुमकिन आहे। भली तूं चाकर खान वटि ॻाल्हियूं वारे आयो आहीं, हालांकि चाकर खान ॻाल्हियूं कराइणु चाहे थो, उते रूंडे खे मुंहुं केरु ॾींदो? तोखे त ख़बर आहे न, हर कूड़ ते रूंडो कसम खणण जे लाइ तयारु थी वेंदो। मुराद मां रूंडे जे फितरत खां वाक़ुफ़ आहियां। मूंखे ख़बर आहे त हू केतिरो कूड़ो आहे। उन खे ॻाल्हियुनि में कसम ॾियण जी का बि ज़रूरत न आहे। त पोइ अदा असांखे चाकर खान जी ॻाल्हियुनि ते एतबार करिणो पवंदो, ऐं जेकी बि ॻाल्हि कंदो न असांखे उनखे सच हक़ीक़त मञणो पवंदो। हा मुराद, उन जे करे जो चाकर खान कूड़ जहिड़ो माण्हू ई न आहे, ऐं न ई वरी रूंडे खां कमज़ोर आहे जो हू कूड़ हणंदो। अदा तूं बि सम्झदार माण्हू आहीं, पर रूंडो पंहिंजी जान छॾाइण जे लाइ चाकर जी कंहिं बि ॻाल्हि खे कोन मञींदो, ऐं ख़बर अथई निभाॻो आहे पहिरें जोड़ जो, ऐं हर ॻाल्हि ते भले साईं ॾे भॻो वेंदो। रूंडे खे हितां ई लॻाम ॾेई हलंदासीं, अजाई बकवास जी उनखे ज़रूरत ई न पवंदी। त पोइ निकिरण जी कर अदा शेरल, वक़्तु थी वियो आहे, रूंडे खे वठी चाकर खान ॾे हलो। पुफी, इहा तोखे बि ख़बर आहे, मूंखे बि ख़बर आहे, पर पूरे ॻोठ खे ख़बर आहे जेको बि हिते गंद थियल आहे न उहो रूंडे जो ई थियल आहे। रूंडे खां वधीक गंद जो ढेर हिते ॿियो न हूंदो। पुफी गोल चारा वाह साईं वाह, हाणे से न रोए ज़मीन ते गंद जो ढेर रुगो ही रूंडो आहे, बाक़ी साईं गुलकंद जी पाणीअ सां वेतल। शेरल सही तो चए, हाणे उते वञी पंहिंजे वात खे क़ाबू रखजांइ, अजायो दाफ़ करे ॻाल्हियूं बिगाड़े न अचिजांइ। जेके ॾोह मुंहुं न कया आहिनि ऐं उहे मुंहिंजे मथां थापी था वञनि, ऐं मां छप हणी वेही रहां। यार बाबा, उहो कहिड़ो ॾोह आहे जेको तो ऐं असां न आहे कयो? भला इन में अथई त ख़ामोश रह। क्या बाबा जा पुट, तूं त मठ कर। जेको ॾोह तव्हां नाहे कयो न उन जो इल्ज़ाम मां तव्हांजे मथां कॾहिं बि हणणु कोन ॾींदुसि। बाक़ी जेके तव्हां गुनाह कया आहिनि न उन्हनि जो ॾंडु ॾोह तव्हांखे ॾियणो ई पवंदो, जेकॾहिं तव्हांखे हिते अमुन सां ऐं सुठे नमूने रहणो आहे त। इज़त वारी ज़िंदगी छा हूंदी आहे, इहो त असां खां विसरी वियो आहे पुट। मालिक भलाई कंदो पुफी, ख़ुदा कंदो त अॼु खां पोइ तव्हां सुकून जी ज़िंदगी गुज़ारींदव। पोइ हलूं? हलो साईं, मां वरी ज़्यादा त वजह करणा खैबर जो किलो फतेह कयो। हलो सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।